सब खां अवल अल्लाह ताला जा शुक्र, अल्लाह ताला जा हमद असां ॻायूं जो रब करीम तौहीद नसीब फरमाई। अहिड़ी नेमत आहे जो इन जे मट काई नेमत नथी थी सघे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जॾहिं मक्के में नबूअत जो ऐलान फरमायो, उन ऐलान सां गॾु साईं फरमायो कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहू। मक्के वारो तव्हां ला इलाहा इल्लल्लाह चवंदो तव्हां कामयाब थींदो। ला इलाहा इल्लल्लाह चाहे तौहीद जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह रिसालत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह चाहे सिद्दीक़ जे सदाकत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह चाहे उमर जे अदालत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह चाहे उस्मान जे सखावत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह चाहे हैदर कर्रार जे शुजाअत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह चाहे हसनैन जे शहादत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह चाहे हज़रत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जे सियासत जो बुनियाद आहे। ला इलाहा इल्लल्लाह जो मुसलमान जो नज़रियो आहे। जेका क़ौम पंहिंजे नज़रे खां हटंदी आहे न उहा कामयाब न थींदी आहे। नज़र माना उसूल ज़ाबिता इख़लाक़ हूंदो आहे, नज़र हूंदो आहे। जेकॾहिं का बि क़ौम पंहिंजे नज़रे खां हटी सम्झो उहो नाकाम आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ला इलाहा इल्लल्लाह जे एवज़ में मुशरिकनि तकलीफ़ ॾिनियूं। ये ॿुधो अथव न भाई, वॾियूं तकलीफ़ ॾिनऊं, मगर अञा उन्हनि जो बुनियादी मक़सदु ॿियो हुयो। एॾी तकलीफ़ छाजे लाइ ॾिनऊं ऐं साईं जन जो नज़रियो छा हो? साईं जो नज़रियो हो त इन्हनि काफ़िरनि खे, इन्हनि मुशरिकनि खे हिकु नज़रियो ॾियां। उहो नज़रियो कहिड़ो हो त ग़ुलामी खां इहे आज़ादु थियनि। ग़ुलामी कंहिंजी न हुजे, ग़ुलामी हिकिड़े अल्लाह जी हुजे। इबादत जे लाइक़ु उहो आहे, असांजो महबूद उहो आहे, असांजो मसजूद उहो आहे, असांजो ख़ालिक़ उहो आहे, असांजो मालिक उहो आहे, असांजो राज़िक़ उहो आहे, असांजो नासिर उहो आहे। इहो नज़रियो आहे असांजे तव्हांजो। इन नज़रे जे बुनियाद ते जेकॾहिं को ज़ाहिरी जंग हाराए थो न पोइ बि ज़ाहिरी हारायल न आहे, इहो खटियल आहे। जीअं करबला जे मैदान ते ज़ाहिरी त हर कंहिं ॾिठो त 72 ॼणा शहीद थी विया ऐं हुया बि 72 ॼणा, उहे बि कमु अचे विया दीन ख़ातिर। ऐं हुननि जश्न मल्हाया, हुननि जेको आहे जुलूस कढिया ॿाहिरि निकिरी करे ऐं चयूं त असां सां जेको मुक़ाबिल हुयो ख़तमु थी वियो। उहा ख़बर न आहे त इहो नज़रियो जेको सोणो इमाम हुसैन छॾे वियो, इहो क़यामत ताईं हलंदो पियो। जेको नज़रियो छॾे वियो उहो बुनियाद पइजी वियो। उहो नज़रियो कहिड़ो हो इमाम हुसैन जो? ला इलाहा इल्लल्लाह। लोगो ग़ुलामी खां आज़ाद थियो, कंहिंजी ग़ुलामी अख़्तियार न कयो। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेका तकलीफ़ आई उहा इन जे करे आई। इहे मुशरिक त ॻाल्हि मञण लाइ तयारु हुया। साईं जन खे चयूं जो शादी कंदे त पहिरें नंबर ते तोखे
उहो रिश्तो ॾींदासीं जो जंहिं ते तूं आङुर खणंदे, भली कंहिं रईस जी न्याणी हुजे, भली कंहिं सरदार जी छो न हुजे, तूं नालो वठ, असां ओॾी महिल तुंहिंजो कमु कंदासीं। जे तोखे सरदारी खपे थी, असां हाणे जेके बि सरदार आहियूं समूरा गॾिजी करे इहा सरदारी जी पग तोखे था बदिरायूं। जे तोखे माल ऐं मिल्कियत जी ज़रूरत आहे त पंहिंजे बुतनि जा नाला खणी करे, कसम खणी करे चवण लॻा असां तोखे एॾो करोड़पति बनाईंदासीं जो पूरे इलाइक़नि जे अंदरि अहिड़ो माण्हू पैसे वारो न लभंदो। लेकिन पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम इहे सभु ॻाल्हियूं ठुकराए करे छा फरमायूं कि ख़बरदार, मुंहिंजो नज़रियो इंसाफ़ वारो आहे, मुंहिंजो नज़रियो इहो ई आहे त सभिनी जी ग़ुलामी छॾियो, हिकिड़े जा ग़ुलाम थियो। कंहिंजो घटि तव्हांजे गिची में न हुजे, कंहिं वॾेरे जो, कंहिं नंढेरे जो, कंहिं चौधरी जो, कंहिं ख़ान भोतार जो घटि तव्हांजे गिची में न हुजे। तव्हांजे गिची में घटि हुजे त हिकु माबूद अल्लाह जो हुजे, जंहिं तव्हांखे पैदा कयो आहे। हज़रत सैयदना उस्मान ज़ुन्नूरैन रज़ियल्लाहु ताला अन्हु जे ज़माने में काबतुल्लाह जो तवाफ़ हली रहियो आहे। हलंदे हलंदे हिकिड़ो वॾो माण्हू आहे, गवर्नर आहे, इन तवाफ़ जे अंदरि हिकिड़े ग़रीब जी लत हुनजे चादर ते अचे वई। हुनजी चादर एहराम वारी वॾी हुई जेका लड़के पई हेठि, हीअ बि एहराम ॿधी करे तवाफ़ करे पियो, हुनजी लत हुनजे मथां आई त हुनखे छिक आई, उनजी चादर खे छिक आई। उन देरि न कई, हिनखे गिचीअ मां वरितई। अंधो आहे, ॾिसे ॻोल्हंदो मां केरु आहियां, ऐं तूं हेॾो सारो जेको आहे मुंहिंजे इहराम ते लत ॾिनी आहे ऐं मूंखे छिक आई आहे। फौरन जेको आहे अल्लाहु अकबर कबीरा सैयदना उमर फारूक जे ज़माने में केस वियो अदालत में सैयदना उमर फारूक वटि। हुन ग़रीब दाही थियो, छो त हिनखे चमाट वाह वाहे कढे, तूं केरु थींदो आहे जो मुंहिंजी चादर ते तुंहिंजी लत पई आहे। उमर उमर हुयो, घुराए जी वठी जो हिन गवर्नर खे, गवर्नर खे वठी आहे, पातो गवर्नर हिन जी दरबार में, पुछे छा ते हिनखे आयो थी, चएसि मां तवाफ़ पियो कयां, हिन जी लत मुंहिंजे चादर ते अचे वई, हुनजे करे मूंखे गुस्सो आयो, ऐं गुस्से जी हालत में हिनखे थप्पड़ वाही आहे। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु कहिड़ा लफ़्ज़ चया आहिनि जेके क़यामत इहे लफ़्ज़ गूंजंदा रहनि था। फरमाई, हिनखे पंहिंजी अमड़ आज़ादु करे ॼणियो आहे, तूं केरु थींदो हिनखे ग़ुलामी जे हेठि आणणु चाहींदो। हिनखे मां आज़ादु ॼणियो आहे ऐं तूं हिनखे ग़ुलाम बणाइणु चाहे थो, हे अॼु बि आज़ादु आहे। हुनखे जी जेका थप्पड़ तोखे आई अथसि उहा थप्पड़ हणेसि हिनखे। उमर फारूक ते आङुर खणण वारा कुझु गौर त कर, छा मक़ाम आहे उन शख़्स जो। वेठो मदीने तैयबा में आहे, कैसर जो बादशाह पंहिंजी बादशाही में डिॼे थो, वेठो मदीने तैयबा में आहे, जंहिंजे कमीस ते 16 चटियूं चमड़े जूं लॻल आहिनि। हिन कुल्हे खां हिन कुल्हे ताईं 4 चटियूं लॻल अथसि, सॼी खमीस खे 14 चटियूं लॻल आहिनि। सादो लिबास पाइण वारो, तंबू में रहण वारो,
ईरान जो बादशाह हुते टिजे थो, कैसरो किसरा जी बादशाही हुते लर्ज़ी थे पई, बैतुल मुक़द्दस के फतह कयो वञे थो उहो हुते लर्ज़े थो पियो। वाह उमर फारूक, तुंहिंजो धमाको, तुंहिंजो दबदबो जो उमर जाथो वञे थो। पैगंबर फरमायो, उमर तुंहिंजे जंहिं रस्ते सां गुज़र थो थिए शैतान भॼी थो वञे। मुंहिंजे सोणे नबी फरमायो, उमर जेकॾहिं अल्लाह ताला नबूअत जो दरवाज़ो माखां बाद खोले हा त तूं नबी थिए हा। उहो उमर आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, मदीने शरीफ़ में हिकिड़े ग़रीब जो उठ गुम वियो आहे। उहो ॻोल्हण कोन थो वञे, उमर फारूक जी बादशाही दाह ॾिनई, साईं मुंहिंजो उठ गुम थी वियो आहे। कहिड़े पासे बा काथां उथी फिरावे हंधि साईं, ॿाहिरि वञा पियो, उतां उठ खिसकी वियो हले काॾे। हाणे हीअ अमरा उठ जे गॾु न वियो आहे, फिरी करे उमर साईं ॾे आयो आहे। अगरि हे उन उठ जे कढ लॻे हा, थी सघे कंहिं मंज़िल ते पहुचे हा, पर न उतां मोटियो अची बसि उमर मूंखे उठ आणे ॾींदो। हितां उमर फारूक निकितो आहे उठ जे ॻोल्हा में, सवारी ते सवार थियो आहे, हली करे जे जंगलात में आयो आहे, उठ ॻोल्हे थो पियो। ॻोल्हींदे ॻोल्हींदे हिनखे उठ लभी वियो। उठ खे रवानो करे छॾी, पाण थकल हुया, हिकु वण जे छांव में आली पिया। हे बाहि जेकी आहे सेरांदी ॾिनी अथसि, हेठि जेको आहे मिटी हुई उन ते पंहिंजी चादर विछाए सुम्ही पियो। अकेलो माण्हू जंहिंखां बादशाहियूं ॾिजनि थियूं, मैदान में अकेलो बयाबान में सुतो पियो वण जी छांव में। हेॾा बैतुल मुक़द्दस जा ॿ कासिद बि अची विया, सफ़ीर। ॾिसो उमर कहिड़ो माण्हू आहे, उथड़ी वेहणी ॾिसो, महलात वञी ॾिसोसि, फ़ौज वञी ॾिसोसि, चौकस बरदार वञी ॾिसोसि। इहो जो असां ते अची हमिलो थो करे बैतुल मुक़द्दस ते, हिनखे ॾिसी था अचो। असांजे किताबनि में बि हिन जूं निशानियूं मौजूदु आहिनि। ॾिसूं वाक़ई उहो आया ॿियो आहे। सिधो मदीने हले आया, पुछा कयूं उमर जो दरबार किथे आहे, उमर जो महल किथे आहे? उमर खे त महल ई कोन्हे। फ़ैसिला किथे कंदो आहे? ज़रूरु को महल हूंदसि, हुन में कमरा हूंदसि, हुन में स्पेशल वॾो कमरो हूंदसि जंहिंमें बादशाही जा फ़ैसिला थो करे। फ़ैसिला मस्जिद में कंदो, मस्जिद में फ़ैसिला कंदो आहे। राति जिथे थींदी आहे उते रही पवंदो आहे, राति जो चौकी ॾींदो आहे। ॾींहं जो वरी माण्हुनि सां आवाम सां हूंदो आहे। हाणे किथे मिलंदो? कि ग़रीब जो उठ गुम थी वियो आहे, उहो ॻोल्हण वियो आहे। उन सफ़ीरनि खे ॿुधाईंदो कि कहिड़े पासे वियो, असांजा को हमरा हलंदो? चई हा हिकिड़ो हमरा ॾिनो, चई बा तूं वञी हिन सां गॾु वञ। उमर फारूक जे रस्ते सां वियो आहे, ॾिस मतां किथे मिली वञेव। उन रस्ते सां विया आहिनि। उहो हमरा पहिरें खे सुञाणींदो वञे पियो त हे सवारी उनजी आहे। वञी पहुता त वाक़ई वण आहे हिकिड़ो, उनजे वण जे छांव में सुतो पियो आहे, पर एॾी गहरी थकावट जे करे निंड आई आहे जो उहो पाछो जेको आहे छांव हली वई आहे, उस आई आहे, तॾहिं बि निंड में पियो आहे। ॿई हमरा निंड में बि मथो करे चई, हे शख़्स जंहिंजे इतां मदीने में वेहण सां कैसरो किसरा ॾिजे थो, ईरान ॾिजे थो, बैतुल मुक़द्दस जा काफ़िर ॾिजनि था। यादा इहो उमर इहो अथई। पाण उथी वेठा, जॾहिं जे आवाज़ ॿुधो खड़के जो, उथी करे मिलिया। हमरा मिलनि न पिया, एॾी दहशत उन्हनि खे वठे पई। चई बा मिलो, मिलण में छा हाल आहे? मुंहिंजा अज़ीज़ो अर्ज़ु पई कयमि जे इंसान जे अंदरि हिकु नज़रियो हूंदो आहे न, उहो भली मरी वञे, ख़तमु थी वञे, उनजो नज़रियो हमेशह रहंदो आहे। सैयदना इमाम हुसैन जो नज़रियो जेको हुन कलमे वारो नज़रियो हो, जंहिंखे पंहिंजे नाने मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनो हो त ला इलाहा इल्लल्लाह, कोई माबूद न आहे, हिकिड़ो अल्लाह। ऐं पैगंबर जी महिनत कहिड़ी हुई? महिनत इहा हुई त धरती ते अल्लाह जो निज़ाम हुजे।
हिकिड़ी औरत अरब में चोरी में पकड़जी आई। चोरी थी वई औरत खां। उनजो नालो फातिमा हो। वठी आया नबी साईं ॾे, चई चोरी थी, हथ कटियो। केर बि हुजे चोरी, मर्द हुजे औरत हुजे, फ़क़्तऊ ऐदियहुमा, हथ हितां कटियो वञे। अस्सारिक़ु वस्सारिक़तु, औरत हुजे मर्द हुजे। ॾिठो वॾे घराणे जी बि आहे, इज़त वारी बि आहे, मशहूर औरत आहे। जेकर कुझु सिफारिश थी वञे त भलो थिए, नका बची वञे, मुआवज़ो जेको चवणु ॾींदासीं। मुंहिंजो ख़्यालु हो हिकिड़ो, मन असां हिन ख़्याल में पूरा थी वञूं। कंहिंखे मोकिलियऊं, बाबा मशवरो त थियो, पर मोकिलनि कंहिंखे हाणे जेको नबी से वटि सिफारिश करे। नालो अची उसामा जो, सहाबी हो, साईं जो तमामु प्यारो सहाबी हो। ज़ैद जो फर्ज़ंदा उसामा, जंहिंखे नबी से कुल्हनि ते बि खणंदा हुआ, एॾो प्यारो हो। कॾहिं कॾहिं इमाम हुसैन हेॾा वेंदो त हेॾा उसामा खे खणंदा हुआ। उसामा बिन ज़ैद इनखे मोकिलियो, इन जे नबी साईं खे प्यारो आहे, इनशा अल्लाह जे इहो चवंदसि न, नबी साईं न कंदो। मशवरो करे हाणे उनखे मोकिलनि था नबी साईं वटि। चई तव्हां जिज़ियो वठो, पैसा वठो, जेकी चओ तव्हांखे असां ॾियूं, इहा सज़ा मुअत्तिल कयो। जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ॻाल्हि रखी वई, इहो उसामा वञी पातो, जंहिंजो एॾो प्यारु मुंहिंजे सुहिणे नबीअ जो उन सां हुयो। उनजे बावजूदि जॾहिं पातो आहे, पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हुन ॻाल्हि ॿुधी साईं जन, उनखे फरमायूं, ख़बरदार उसामा, जेकॾहिं मुंहिंजी न्याणी फातिमा बिन्त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अगरि इहो कमु थिए हा चोरी वारो, त मुहम्मद यार बि उन ते बि हद जारी करे छॾे। कसम खणी करे फरमायूं, फरमाई जंहिंजे हथ में मुंहिंजो जान आहे, उनजो कसम खणा थो, जे उन ते बि थिए हा बिल फर्ज़, थींदो त कोन क़यामत ताईं, पर ॿुधाइण हो अॻिले खे, उन मां बि मां न मुड़ां हा, हथ जारी कयां हा। तूं केरु थींदो आहे जो सिफारिश थो करे? उनजो हथ कटियो वियो औरत जो। अॼु पासदारी छो आहे, अॼु सिफारिश छो आहे, अॼु इंसाफ़ छो न आहे? ग़रीब ते इंसाफ़ आहे, बाक़ी अदालत में वॾेरे ते न आहे। ग़रीब ते केस हले थो, वॾेरे ते न हलंदो। ग़रीब जी न्याणी वई आहे, तूं उहा कोर्ट मां मोटे थी, जेको वई हली वॾेरे जी आहे त ॿिनि ॾींहंनि में मोटे थी। इंसाफ़ न आहे। पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने में पहिरियों बुनियाद जेको रखियो, इंसाफ़ जो रखियो। इंसाफ़ जेको आहे बुनियाद आहे, इहो अगरि क़ाइमु थी वियो त बसि उनजी बादशाही उनजी आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, नज़रियो हिकिड़ो अहिड़ी शइ आहे, उन नज़रे ते माण्हू क़ाइमु रहे। इमाम हुसैन वटि हिकु नज़रियो हो, असां ख़िलाफ़त ते हलंदासीं, ख़िलाफ़त क़ाइमु कंदासीं, ख़िलाफ़त ते हलंदासीं, ख़िलाफ़त क़ाइमु कंदासीं। पोइ खणी शहीद थी वियो, पर छा उनजो नज़रियो घटियो? ज़्यादा थी वियो। दुनिया जे अंदरि प्रचार थी वई उनजी। नंढे वॾे जी ज़ुबान ते हुसैन ज़िंदाबाद आहे। वाह वाह हुसैन तुंहिंजो नालो, वाह हुसैन तुंहिंजी शहादत आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, असांखे बि हिकु नज़रियो रखिणो आहे। अल्लाह ताला क़ुर मजीद में फरमायो, जेसीं ताईं तव्हां पंहिंजे आमाल खे तब्दील न कंदो नज़रे खे, तेसीं ताईं अल्लाह तव्हांजी तक़दीर खे तब्दील न कंदो।
असांखे पाण खे मटाइणो आहे। अकेलो आहे, अकेलो मटाए पाण खे, बहन भाइर ॿिन्ही खे मटाइणो आहे। ईअं महिनत करे घर ते मटाइणो आहे। मुंहिंजा अज़ीज़ो भाइरो, हे दीन ईअं कोन आयो आहे। उलमा इकराम जूं क़ुर्बानियूं आहिनि। उलमा हिकु नज़रियो ॾेई विया आहिनि असां तव्हांखे, इंसाफ़ वारो नज़रियो। उहो इंसाफ़ जॾहिं थींदो इंशा अल्लाह कंहिंखे शिकायत न रहंदी। ऐं अल्लाह से क़ुरान में बि ॿ ॻाल्हियूं ॾसियूं आहिनि। अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ व आमनहुम मिन खौफ। इलाफ सूरत में अल्लज़ी अतअमहुम मिन जूअ, हिकु त बुखाइल जो पेट भरियो।